रतोदरो शहर में 50 खां मथे HIV एड्स जा जेके आहिनि से मरीज़ जेके आहिनि से ज़ाहिर थिया आहिनि। उन में HIV वायरस जेको आहे सो डायग्नोस थियो आहे। मोस्टली जेको आहे सो ॿारनि में जेका आहे सा इहा बीमारी जेको आहे सो तमामु घणी जेको आहे सो ज़ाहिर थी आहे, जिन जी उमिरियूं जेके आहिनि से 8 महीननि खां 5 सालनि ताईं जेके आहिनि से ॿार आहिनि। उन में HIV वायरस जेको आहे सो ज़ाहिर थियो आहे। उन हवाले सां असीं रतोदरो जे सरकारी तोड़े गैर सरकारी अस्पतालुनि जो दौरो करे उतां जेको आहे सो गॾु कयल अंग अखरनि मूजिबि हिन वक़्त ताईं असांखे 50 खां मथे अहिड़ा केस जेके आहिनि से HIV एड्स जा ज़ाहिर थिया आहिनि। 4 त असां 8 पेशेंट त कराची रेफर करे चुका आहियूं। 2 पेशेंट आहिनि जेके नॉन अफोर्डिंग आहिनि, उहे असां वटि इलाज कराइनि था, पर असां उन्हनि खे बि कराची लिखी ॾिनो आहे। सिविल अस्पताल कराची में उनजो मखसूस वार्ड आहे, असां उन्हनि रेफर करे मोकिलींदा आहियूं, पर उनजे मदर ऐं फादर जी HIV टेस्ट उनजी करे बि पोइ उन्हनि खे करे मोकिलींदा आहियूं। टेस्टूं जेके जेके ॿार ईंदा था वञनि उहे मुख़्तलिफ़ डॉक्टरनि वटां घुमी फिरी पोइ आया असां ॾे। जीअं आया त असां उन्हनि जी टेस्ट कराईसीं, उन में उहा शइ तक़रीबन पॉज़िटिव आई आहे। 95% केसिस जेके असां मोकिलिया आहिनि PPHI लेबॉरेटरी आहे हिते रतोदरो में, या लारकाणे जी आगा खान ब्रांच जेका आहे कलेक्शन पॉइंट, उतां बि तक़रीबन पॉज़िटिव आया आहिनि। पहिरियों त हिन ॾींहुं तमामु बहितर हुई, जीअं आम नॉर्मल ॿार हूंदो आहे उअं ई हुयो, पर जॾहिं हिन जी एज 9 महीना थी त हिन जो वेट बि लूज़ थियणु लॻो ऐं प्लस में ब्लड बि घटि थियणु लॻी। हजामनि वटि जेके उहे पाकी या ब्लेड उहो इस्तेमालु कनि था, उहो जेको आहे उन मां बि थी सघे थी को उनखे कट अची वियो, ज़ख़म अची वियो, हिकु ॿार मां ॿिए ॾे हली वेंदी, या वरी जेका ब्लड ट्रांसफ्यूजन वग़ैरह लॻे थी सही नमूने कंहिं लेबॉरेटरी ते स्क्रीनिंग उनजी न थी। ख़तरनाक जेका आहे सा HIV एड्स बीमारी तेज़ीअ सां फैलिजी रही आहे। उन तरफ़ जेको आहे सो हिनखे ॾिसनि ऐं गौर कनि ऐं हिनखे जेको आहे सो रोकण जे लाइ के अहम जेके आहिनि से क़दम खयां वञनि।